अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो सगत मां वजी मेज़बान महराज ज़फ़र। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम मुहासबो में असां मुख़्तलिफ़ शिकायतूं वञी नोट डाउन कंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं ऐं उन्हनि शिकायतुनि जो यकीनी तौर ते अज़ालो बि कयो वेंदो आहे ऐं उहे कॉल्स लाइव कॉल जे ज़रिए बि तव्हांजी शिकायतूं अचनि थी पियूं। फेसबुक पेज आहे मुहासबो, उन ते बि तव्हांजी डिटेल्ड कंप्लेंट अचनि थी पियूं। उन सां गॾु गॾु तव्हांखे इहा रिक्वेस्ट आहे त उनजो फीडबैक ज़रूरु ॾिजो। जेकॾहिं तव्हांखे हाजी मुज़फ़र शुजरा साहब पारां कॉल कई वञे थी या को तव्हांजी शिकायत जो अज़ालो थिए थो, को अमल दरामद थिए थो तव्हांजी शिकायत ते, त काइंडली फेसबुक ते अपडेट ज़रूरु कयो त तव्हांजी मसइलो हल थियो आहे या न थियो आहे। इन सां गॾु ई असां प्रोग्राम में तव्हांखे ख़बर आहे त हर वीक असां सां गॾु हूंदा आहिनि चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब। उन्हनि खे प्रोग्राम में भलीकार कयूं था। वेलकम टू द शो। थैंक यू, महिरबानी। शुजरा साहब, कीअं अचे पियो रिस्पॉन्स माण्हुनि जो? अच्छा, ठीकु आहे। माण्हुनि जा कम थोरो देरि सां थियनि था पर थींदा ज़रूरु। ऐं मां इंटीरियर में बि वियो हुउसि त हुते माण्हुनि इलाही मूंखे चयो त साईं असां कोशिशि कंदा आहियूं त टीवी ते तव्हां सां ॻाल्हाए सघूं। लाइन एॾी बिज़ी हूंदी आहे जो तव्हां सां ॻाल्हि ॿोल कोन थी सघंदी आहे। केतिरा माण्हू मूंखे फ़ोन करे मसइला ॿुधाईंदा आहिनि। वरी जेको तव्हां वटि फीडबैक ईंदो आहे त वरी उनखे मां पाण फ़ोन करे उनखे पुछा कंदो आहियां छा मसइलो आहे। ऐं जेकॾहिं उहे वाक़ई जिन्हनि मसइला हूंदा उन्हनि जा उहे असां हल करे ऐं उन्हनि खे थोरो घणो फ़ाइदो पुॼाईंदासीं। जेकॾहिं उनखे कंहिं बि माण्हू खे फ़ाइदो पहुची वियो हिकिड़े माण्हू खे बि त असांजे लाइ इहा वॾी सुठी ॻाल्हि आहे। ऑफिसिस में बि अचनि पिया हाणे डायरेक्टली माण्हू तव्हां सां विढ़नि बि पिया? तमामु घणा जेके जंहिंजा कम हिते रहियल आहिनि, जीअं NTS जे को माण्हू रहिजी वियो आहे, मास्तरनि जी का शिकायत आहे त उहे मास्तर अचनि था पिया, पोइ हुनखे मोकिलनि था पिया। या डिसीज़ कोटा जा जेके माण्हू अचनि था उनखे मोकिलनि था पिया। नौकरियुनि जे लाइ मां अर्ज़ु कया त नौकरियूं मां वटि आहिनि कोन, मां ॾेई कोन सघंदुसि। बाक़ी इन खां अलावा जेको ॿियो कमु हूंदो त इनशा ताला जेको मुंहिंजे वस पहुचंदो तव्हां ग़रीबनि लाइ हाज़िर आहियां। छो जो मुंहिंजे ख़्याल में कंहिं ग़रीब जी दुआ लॻे त इहा वॾी ॻाल्हि थींदी असांजे लाइ। असां इन करे कोशिशि कई आहे त पंहिंजो हर माण्हू खे रिस्पॉन्स कजे ऐं हर माण्हू जा मसइला ॿुधजनि ऐं हर माण्हू जो मसइलो हल थिए। अच्छा शुजरा साहब, लास्ट वीक जी कंप्लेंट्स ते अची वञूं मुंहिंजे ख़्याल में ऐं उन्हनि खे पॉइंट टू पॉइंट डिस्कस कयूं था। सोहबत अली कराची जे इलाइक़े गुलिस्तान जौहर मां कॉल कई हुई ऐं उन्हनि जो चवणु आहे त कंदकोट जो पाड़ो आहे मुमताज़ मोहल्लो, उन में माण्हुनि पाणी जे ढोरे ते कब्ज़ो करे छॾियो आहे जंहिं करे ड्रेनेज जो पाणी घरनि में काहे पियो आहे। सोहबत अली अदा, मां पाण हाणे कंदकोट वियो हुउसि कलेक्टर ॾे। मां उहे पाड़ो तव्हांजो घुमी बि आयो आहियां ऐं हुनखे इंस्ट्रक्शन ॾेई आयो आहियां DC खे। ऐं तव्हां ॾिसिजो जेकॾहिं DC 1-2 ॾींहंनि में करे थो त ठीकु आहे, अदरवाइज़ मां हाज़िर आहियां। हिते वरी तव्हां कॉल करे सघो था या फीडबैक ॾेई सघो था त तव्हांजो कमु थियो या न थियो। बहरहाल मां लास्ट वीक ते कंदकोट पाण हुयुसि ऐं मुमताज़ महलो मां पाण वञी विज़िट कयो हुउमि, जंहिंमें पाणी थोरो घणो हुयो त उहो मां उनखे ऑर्डर ॾेई आयो आहियां TMO खे बि ऐं DC खे बि त उहो पाणी सफ़ा करे तव्हांजे महल खे साफ़ु कनि। ऐं ॿी शिकायत ई मोहम्मद हाशिश शहर जी झोल मां उन्हनि फ़ोन कई हुई। उन्हनि जो चवणु हो त पाड़े जे स्कूल में उस्ताद न हुजण जे करे ॿार वीचारा परेशान आहे। हाशिम साहब खे इहा अर्ज़ु आहे त उहो हिकु ॾींहुं 2 ॾींहं इंतज़ारु करे, छो जो सूमरु आहे ऐं सूमर खां पोइ अंगारे अरबा ते जेकर मास्तर नथा अचनि त वरी असांखे फीडबैक ॾिए। छो जो मां डायरेक्टर खे ऑर्डर ॾेई चुको आहियां त भई हिन स्कूल में मास्तर कोन, मास्तर मोकिलिया वञनि। जेकर मास्तर नथा अचनि त पोइ ॿुधायो, जेकर अचनि था त वरी बि असांखे ॿुधाइजो त तव्हांजे ॻोठ में मास्तर आया न आया, तव्हांजे ॻोठ में फर्नीचर आहे स्कूल में ऐं स्कूल जी कहिड़ी पोज़ीशन आहे, कहिड़ी कंडीशन आहे, ताकी असां तव्हांजी मदद करे सघूं। छो जो जेसिताईं तव्हां असांखे ॿुधाईंदो न तेसिताईं असांखे ख़बर कोन पवंदी त असांजा जेके ऑर्डर जी कंप्लायंस थी या न थी। जेकर ऑर्डर जी कंप्लायंस नथी थिए त पोइ असां उन ऑफिसरनि खां पुछी सघंदासीं त भई छो कोन कयो अथव। जेकॾहिं थी वई आहे तॾहिं ॿुधाइजो, छो जो असां वटि इहो रवाजु आहे त कमु थियो त माना पोइ वरी असां ॿुधाईंदा कोन त कमु थी वियो, तव्हांजी महिरबानी। इन महिरबानी चवंदो तॾहिं बि असांजी दिलि ख़ुशि थींदी। पर फीडबैक ॾींदो त अञा वधीक बहितर रहंदो, ख़बर पवंदी त वाकई मसइलो हल थियो आहे, हिन प्रोग्राम मां फ़ाइदो थिए पियो या न पियो थिए। अच्छा, नेक्स्ट अगरि उन ते हलूं शुजरा साहब, सवाल पहिरीं मां चवंदमि तव्हांजो पाण हाणे ॿीहर विज़िट थियो इंटीरियर साइड ते, त तव्हांजो चकर लॻो कंहिं इलाइक़े में या कंहिं डिस्ट्रिक्ट में? न, मां वियुसि थोरो पर्सनल कम सां, पर कंदकोट में मां पाण वियुसि। उतां को फीडबैक तव्हांखे मिलियो हुजे? हुतां त माण्हू वीचारा इलाही कॉल कनि था। असां नंबर हिकिड़ो आहे न, हिन करे हिकिड़े नंबर ते उहो पहुची कोन था सघनि।
माण्हुनि जो इलाही नंढा नंढा प्रॉब्लम्स आहिनि जेकॾहिं उहो DC ऐं SP खे चइबो त उनजा नंढा प्रॉब्लम्स हल थी वेंदा। जीअं माण्हू मूंखे त फ़ोन कई त SP में हीउ कमु आहे, असां हुन SP खे फ़ोन करे चयोसीं हाणे वञण त कमु माण्हुनि जा न, उहो जेकॾहिं माण्हू वेंदा SP वटि DC वटि वेंदा त मसइला माण्हुनि जा हल थींदा। बाक़ी सिर्फ़ु उहो चवनि त भई असां फ़ोन करे छॾी आहे चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम वारे खे, उहो पंहिंजो पाण कंदो, त इहो ॾाढो मसइलो थिए थो। ॿी ॻाल्हि इहा चवां त मां ॿाहिरनि खे त जेकॾहिं का बि शिकायत हुजे त मूंखे रिटन में जेकॾहिं मोकिलींदो न पंहिंजो नंबर उन ते फ़ोन जो हणी त इनशा ताला तव्हांजी उहा शिकायतूं पूरियूं कंदासीं ऐं तव्हांजा कम थींदा। पर नंबर न हूंदो त पोइ तव्हां सां कॉन्टेक्ट कोन थी सघंदो। हीअ TV में त कॉन्टेक्ट नथो थिए, पर पोइ बि न थी सघंदो, त पोइ तव्हांजा प्रॉब्लम रहिजी वेंदा। इन करे महिरबानी करे तव्हां जॾहिं बि कंप्लेन कयो त पंहिंजो उन में मोबाइल नंबर या को घर जो नंबर हुजे त उहो विझी मोकिलींदा त जीअं असां तव्हांजी ख़िदमत करे सघूं। नेक्स्ट कंप्लेंट हुई शुजरा साहब, इहा बि स्कूल जे हवाले सां ई आहे त ख़ैरपुर मां ग़ुलाम सरवर शिकायत कई त उन्हनि जो मोहम्मद नूह स्कूल आहे उहो बंदि पियो आहे ऐं टीचर्स घर वेठे पघारूं खणनि पिया। असां मोहम्मद नूह साहब इहो बि तव्हां ॾिसो ख़ैरपुर में जेकॾहिं सुभाणे परीहं ताईं स्कूल अचनि था ऐं मास्तर अचनि था त पोइ ठीकु आहे, न त ॿिए टे ॾींहं ते वरी मां पाण ख़ैरपुर जी पंहिंजी मुंहिंजी विज़िट आहे ऐं मां पाण तव्हां सां गॾिजी हलंदुसि इन स्कूल में ऐं तव्हांखे मास्तर जेके नथा अचनि त पोइ उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई असां ज़रूरु कंदासीं। मां तव्हांजे डायरेक्टर खे चई छॾियो आहे, तव्हां डायरेक्टर सां मिलंदव तॾहिं बि ठीकु आहे, जे DC साहिब सां मिलो तॾहिं बि ठीकु आहे। DC साहिब खे मुंहिंजे तरफ़ां चयो वञे त हाजी साहिब मोकिलियो त तव्हांजो मसइलो इनशा ताला हल थींदो। पर AC साहिब खे बि चवंदो मुंहिंजे हवाले सां त उहो मसइलो तव्हांजो हल करे छॾींदो। फ़िलहालु मां डायरेक्टर खे चयो आहे, पर ज़रूरत पई त पोइ मां DC ऐं AC खे चवंदुसि त तव्हांजे स्कूल जो विज़िट करे। जेकर न त पोइ तव्हांजो नंबर असां वटि कोन्हे, नंबर मोकिलियो जेकॾहिं SMS करे मूंखे, त मां इन AC खां पुछी सघां त भई हीअ कंप्लाइंस मुंहिंजे ऑर्डर जी छो न थी। AC वेंदो, जीअं लास्ट टाइम पाण हिकिड़े शिकायत कई त स्कूल में ढोर ॿधा पिया आहिनि, हा AC वियो हुते वञी उनजा माल कढाए ॿाहिरि ऐं उहो स्कूल हाणे हले थो पियो माशाल्लाह। अहिड़े नमूने सां जेकॾहिं हिननि जो बि स्कूल में मास्तर नथा अचनि ऐं को वजह आहे त उहा वजह ख़तमु थी सघे थी कोशिशि सां, भई पाण सुस्त थी वेही रहंदा त पोइ हुन में न। महिरबानी करे तव्हांखे चयो आहे त नंबर मोकिलींदा कयो पंहिंजो, ताकी तव्हां सां कॉन्टेक्ट में असां रहूं। जीअं तव्हां वटि अचनि था पिया फेसबुक ते अचनि था पिया त उन्हनि में नंबर जंहिं वटि हुया त उन्हनि सां मां पाण ॻाल्हायो आहे, उहे गवाही ॾींदा मां पाण। कॉल वठी वठूं, काफ़ी देर खां होल्ड कया आहिनि। सजाद आहिनि दादू मां जी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम जी अदा, वॾी महिरबानी जी। अदा कहिड़ी शिकायत आहे? अॼु मुंहिंजी शिकायत इहा आहे त मां सॼा दादू सां थो ॻाल्हायां। जीअं त मुंहिंजो वाल साहब एग्रीकल्चर में फील्ड असिस्टेंट हुयो, जेको 2010 में ड्यूटी दौरान पहुची वियो हो। पंहिंजी बिजी कोटा वारी दरख़्वास्त पंहिंजे ऑफिस में जमा कराई, उतां खां पोइ फाइल सेक्रेटरी साहिब खां वज़ीर आला हाउस ताईं हाणे पहुतल आहे फाइल, जेको 14 तारीख़ 11 महीनो 2014 में वज़ीर आला हाउस ताईं पुगल आहे, जंहिंजो आउटवर्ड नंबर आहे 5461। वो फाइल मुझे उते पुगल आहे हींअर ताईं माना उहो मुंहिंजो उतां फाइल नथो निकिरी सघे। मां ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजी पोस्ट काम कान्हे का, मुंहिंजी रुपीस थी आहे, त महिरबानी करे उतां जे पास मुंहिंजो फाइल कढायो वञे। ऐं सुफ़ासी माण्हुनि जा बि काफ़ी फाइल उतां निकिरी चुका आहिनि, पर मां ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजी का सुफ़ासी न आहे, ऐं इन करे मुंहिंजी महिरबानी करे मुंहिंजी मदद कयो। सुमरा साहिब, तव्हां कराची अचणु कोन थींदा, दादू त वेझो आहे। सर मां कराची आयुसि, पर सर मां ग़रीब माण्हू अंदरि CM हाउस ताईं मां खे कोन। CM हाउस खे CM साहिब जी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि इहा त तव्हां जेको इहो सॼो कार्रवाई ॿुधाई त भई हिन नंबर सां आहे, तव्हां जेकॾहिं कराची अचो त पोइ मां तव्हांजे इहा फाइल खणी वञी कोशिशि कंदुसि त फाइल तव्हांजो निकिरी अचे CM साहिब जे ऑफिस मां। हाणे ईअं तव्हां ॿुधायो, ठीकु आहे, महिरबानी। पर तव्हां जेकॾहिं मूंखे ॿुधाईंदो सॼी डिटेल त पोइ मां तव्हांखे इनशा ताला कोशिशि कंदुसि। तव्हांजो नंबर छा आहे? सर मुंहिंजो नंबर आहे, सर ज़ोन जो नंबर आहे 0311 0311 0897 0897 870। सुबुह मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि, सुबुह मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। सुबुह फाइल नंबर तव्हां नोट करे छॾियो 5461। उहो त ठीकु आहे, पर सुबुह मां तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ हुते तूं ॿुधाइजांइ सॼी डिटेल, त पोइ तुंहिंजे मां इहे फाइल कढाए वठां, कोशिशि कयां त इहे फाइल तुंहिंजो निकिरी अचे जेकॾहिं हुते आहे त।
मां तमामु ग़रीब शख़्स आहियां सर, मुंहिंजी पूरी फैमिली आहे, मां घर जो वॾो बि मां आहियां। ठीकु आहे दादा, दुआ कजां, अलाह वॾी कंदो तुंहिंजी महिरबानी थी अदा। वेंदो। शुजा साहब तव्हांजी लिखी वठी आहे कंप्लेंट, ऐं सुभाणे उहो चवनि पिया त उहो पाण तव्हां सां राब्तो बि कंदा, त डेफिनेटली तव्हांजो मसइलो इनशाला हल थी वेंदो। शुजा साहब, नेक्स्ट कंप्लेंट हुई असांजी हैदराबाद मां। अब्दुल मजीद शिकायत कई हुई त उन असांजो घर वारी आहे NTS टेस्ट में पास थी आहे, पर तालीम खातो खेसि ऑर्डर न ॾिनो आहे। मां साईं खे तव्हांजे इन ते TV ते चयुमि त मां महिरबानी करे अचे मूं ॾे, ऐं पोइ साईं आयो कोन। सुभाणे अचे, परीहं अचे, हैदराबाद वेझी आहे, हैदराबाद में वठे, जेकॾहिं अधी नथी अची सघे त पाण ई अचे, पर अधी ईंदी त वधीक बहितर थींदो। जो हुनखे मैडम आलिया जेका असांजी स्पेशल सेक्रेटरी आहे, उनखे असां चई सघूं त हुनजी वाक़ई ॾिसी सघे। किथे किथे अहिड़ो थियो त UC में पोस्टियूं न हूंदियूं आहिनि। हाणे मूंखे ख़बर न आहे त अदी जी UC में पोस्ट हुई या न हुई, जेकॾहिं हुई त पोइ हिनखे ऑर्डर छो न मिलियो आहे। जेकर पोस्ट न आहे त पोइ त प्रॉब्लम थींदो, जेकर पोस्ट आहे ऐं हिनजी मार्क्स बि सुठियूं आहिनि त पोइ हिनखे मिलणु खपे, ऐं हिनजो हक़ बि आहे। असां हिनजे हक़ लाइ फाइट कंदासीं इनशा ताला, ऐं हिनखे नौकिरी ॾियाराईंदासीं। ॿी हुई शुजा साहब, सांघर ज़िले मां अलाह जुड़ियो कॉल कई हुई, ऐं उन्हनि जो चवणो हो त खेसि बल्दिया में कूड़ो ऑर्डर ॾियण जे बदिरां 3 लख रुपया उन्हनि खां वरिता विया, न को ऑर्डर मिलियो आहे, न माण्हू लभे थो। हाणे इहो त असां कंहिंजे ख़िलाफ़ असां कमु कयूं। पाण या त अचे साईं, अचे असां वटि, सांघर क़रीब आहे, परे कोन्हे, अचे कंहिंजो नालो ॿुधाए, जेकॾहिं को नालो आहे त पोइ असां हुनखां फ़ोन करे हुनखे चवंदासीं त भाई हिनखे पैसा मोटाए ॾे, ऐं जेकॾहिं पैसा नथो ॾे त पोइ असां हुनजे खिलाफ़। लास्ट टाइम शायदि हिननि खे तव्हां हिकिड़ो वे बि ॿुधायो त एंटी करप्शन डिपार्टमेंट में हलिया वञनि कंप्लेंट। हा, उते वञे, उते जेका नथो वञे सघे ग़रीब माण्हू त असां वटि हलो अचे, एंटी करप्शन में असां पाण मोकिलींदासीं हुनखे हिन जो केस, त ताकी हुनखे पकड़े की हिनखे 3 लख वठी ॾे। जेकॾहिं आहे बाक़ी ईअं जेकॾहिं गुमनाम माण्हू आहे त पोइ असां हुनखे कुझु कोन था चई सघूं। ठीकु आहे। कॉलर आहिनि इमरान अब्बासी आहिनि शिकारपुर मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी अदा, कहिड़ो मसइलो आहे, शिकायत आहे? जी जी असांजे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में जेको आहे 4 तालुका में 3 तालुकनि में 8 महीने खां पोइ DDO कोन्हे। छा न आहे? ठीकु आहे। जंहिंजे करे तकलीफ़ में असांजा जेको पंहिंजो 50-60 साल जेको रिटायर थी चुको आहे, जेके कोर्स बेनिफिट वठंदो ऐं उन खां पोइ DO एलिमेंट्री जो DO जनरल जेको असांजो वेठो आहे, मुंहिंजी साहिब उहा जेको आहे पंहिंजो हिन उहा रिटायर थियण वारी आहे। त असां साईं भाई गुज़ारिश कंदासीं त आख़िर शिकारपुर जो घणा हिकिड़ी नाज़ियाबी थियो, ऐं उहे जेके जाइज़ मसइला आहिनि असांजा हल कोन पिया थियनि। असां साईं खां इहो गुज़ारिश कंदासीं त असांखे जल्दी जेको आहे 4 तालुका जेको एरियो मुक़ररु करे ऐं DO मुक़ररु कयूं। अदा महिरबानी भाई साहब, मां पाण हाणे हुयुसि कल्ह हुते शिकारपुर में, ऐं उते मूंखे हिकिड़ो SDO बि मिलियो हो, DDO मिलियो हो हुते, पर उहो खानपुर तालुके जो हुयो शायदि। उहो मूंसां मिलियो बि हुयो। पोइ मां अदी नजमा सां बि ॻाल्हायुमि, ऐं हुनखे बि तव्हांजी इहा शिकायत ॾेई छॾिया, पर मां हिते सेक्रेटरी में चयो आहे तव्हां वटि सुभाणे घणो करे या परीहं DDO अची वेंदो। तव्हां नंबर पंहिंजो ॿुधाईंदो महिरबानी करे? हा, 0300 हा 3276-945। ठीकु आहे, त वरी सुभाणे मां तव्हांखे जांच करे त इन ते अचे थो DDO तव्हां वटि, सुभाणे अचे थो, ॿिए ॾींहुं अचे थो, ॿिए ॾींहुं पोस्ट थिए थी, सुभाणे थिए थी, त पोइ सुभाणे मां तव्हांखे इतलाह ॾींदुसि इनशा ताला। ठीकु आहे न दादा? वरी महिरबानी अदा। शुजा साहब, छा कजे, कहिड़ी कहिड़ी शयुनि खे कवर करे, हर तरफ़ को न को असांजे डिपार्टमेंट्स में को न को मसइलो आहे। मसइला आहिनि, इन को शक कोन, मसइला माण्हू जा आहिनि, पर नंढा नंढा मसइला। हाणे जीअं हिकिड़ा माण्हू अहिड़ा वीचारा फ़ोन करे चवंदा आहिनि साईं मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो आहे। कब्ज़ो अहिड़ी शइ आहे जो या त SP या DC उहो कोशिशि करे त हुनजो कब्ज़ो छुटी सघे थो, या वरी हुनजो सिविल कोर्ट में। हाणे माण्हू कोर्टनि खां डिॼनि था पिया, इन करे डिॼनि था त सिविल कोर्ट में वियासीं त असांजा 6 साल, हा प्रोसेस डिघो आहे, 6 साल 7 साल 8 साल 10 साल लॻी वेंदा। इन करे माण्हू कोर्टनि खां डिॼनि था पिया। इन करे माण्हू चवनि था कोई अहिड़ो सवलो तरीक़ो थी वञे जंहिंमें हुननि ग़रीबनि खे उहा मिले, त हुनजो अज़ालो इन में थींदो आहे त असां हुनखे DC खे चवंदा आहियूं भई फलाणो माण्हू अचे थो, इन खे घुराए करे तव्हां पुछा कयो कहिड़ो मसइलो आहे, पोइ उहो मसइलो हल थिए थो। मसइलो न माण्हू वञनि बि था, पर अॻियां उहो रिस्पॉन्स असांजे ऑफिसर्स जी तरफ़ां बि, सभु ऑफिसर्स जहिड़ा आहिनि, कुझु सुठा बि आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जेके रिस्पॉन्स बि
सुठे नमूने नथा ॾियनि या उन्हनि जी शिकायत बि प्रॉपरली नथा ॿुधनि। असां छा आहे न असां वटि हिकिड़ी असांजे पंहिंजी आदत आहे भई ॿुधायोसीं असां त पोइ हाणे असां चयो त ठीकु आहे इहो कमु थी वेंदो। ईअं न आहे जेसिताईं इहो माण्हू थोरो वेंदो न DC वटि ऐं AC वटि, जीअं लास्ट टाइम अदन हिकिड़ी शिकायत कई अथव, अदन खां पुछियोमि त तव्हां AC वटि वेंदो त चयो हा असां वेंदासीं। हाणे मूंखे ख़बर न आहे त अदियूं AC वटि वियूं न हुयूं, जे वियूं हूंदियूं त पोइ कुझु न कुझु मसइलो हल थियो हूंदो। कॉल वठी अथव उन खां डिस्कनेक्ट थी वञे। कमल नाज़ आहिनि हैदराबाद मां। जी अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। जी अदी। जी मुंहिंजो मसइलो आहे त मूंखे सैलरी न आहे मिलंदी 3 सालनि खां। सिंध फाइनेंस का सैलरी कहिड़े डिपार्टमेंट में जॉब कंदा आहियो? जी एजुकेशन डिपार्टमेंट में। एजुकेशन डिपार्टमेंट में केतिरी टाइम खां सैलरी न मिली आहे? मूंखे 3 साल थिया आहिनि, मुंहिंजो पर्सनल नंबर नथो थिए। 3 साल थी विया सैलरी न आहे मिली। ईश्वर साहब को सवाल पुछणु चाहींदो हिननि खां? मां ॾाढो परेशान आहियां। एक्चुअल में मां मैरिज ते हुअसि, मुंहिंजो हिकु ऑर्डर निकितो हुयो हैदराबाद मां। तव्हां डायरेक्टर्स मां ॾिसंदो त मां मैरिज ते आहियां। अच्छा। इहो मसइलो ॾाढो कयो अथनि, एॾो मूंखे परेशान कयो अथनि न। तव्हां जेकॾहिं कराची अची सघो न अदी त कराची में मां कराची में जेको फाइनेंस डिपार्टमेंट आहे उते मुंहिंजी फाइल ई न गुम करे छॾी आहे। मां हिकु दफ़ो आई हुअसि। तव्हां हाणे अचो कराची, उते मुंहिंजी ऑफिस आहे एडुकेशन में ई आहे। उते जेकॾहिं ईंदव त तव्हांखे फ़ौरन असां किथे न किथे मोकिलींदासीं या कंहिं पंहिंजे भाउ खे पंहिंजे वरितियूं अचो गॾु त पोइ असां उनखे मोकिलींदासीं त वञी उहो जांच करे अचे तव्हांजो पोजीशन छा आहे। पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त आया तव्हांजी सैलरी छो रुकी वई आहे ऐं कमु छो कोन पियो थिए। ठीकु आहे त पर्सनल नंबर छो नथो मिले तव्हांखे, इहा त ख़बर कोन्हे न, छो जो तव्हां टीचर आहियो। जेकॾहिं 3 सालनि खां वठी हुकूमत जेका टीचर खणे पई उहे वर्ल्ड बैंक जे तहत खणे पई, उनजी NTS थिए थी पई। जे तव्हांजी बि लेब अटेंडेंट आहियो। ठीकु आहे पोइ तव्हां अचो, जेकॾहिं अची सघो त महिरबानी, जेकॾहिं पंहिंजे भाउ खे मोकिलियो तॾहिं तव्हांजी महिरबानी। अची ईंदो वधीक पाण वधीक ईंदो त पोइ तव्हांजो कमु जल्द थी वेंदो। अच्छा सर, तव्हां मूंसां कॉन्टेक्ट करे था सघो जेसीं मां अचां त? तव्हां सर सां अची करे बि डायरेक्ट मिली सघो था, उन्हनि जे ऑफिस अची करे। ॿुधायो नंबर ॿुधायो। जी 0346 0307034 030704334। जी श्रेया साहब, हाणे नेक्स्ट कंप्लेन हुई करीम बख्श कॉल कई हुई नौशेरो फिरोज़ मां। उन्हनि जो चवणो त गुलाम मोहम्मद पंवर हाई स्कूल आहे जंहिंमें 750 ॿार पढ़नि था। इमारत कमज़ोर आहे, बिल्डिंग फराहम कई वञे। DC साहब खे चयो आहे, छो जो DC साहब अॼुकल्ह कंस्ट्रक्शन जो इंचार्ज आहे। हुनखे चयो आहे, हुन चयो त का त पैसा थी विया त पोइ मां हिनजी रिपेयर कराईंदुसि। थी सघे थो तव्हांजो हिन साल में ई रिपेयर में पैसा रखी छॾनि। जेके नथा रखनि त पोइ वरी मूंखे ॿुधाइनि त न रखिया अथनि। DC सां मिले ऐं नौशेरो फिरोज़ सां उन सां चवे त हाजी साहब मोकिलियो आहे, मुंहिंजो हीउ मसइलो आहे। जेकॾहिं इहो मसइलो हल थिए थो ठीकु आहे, नथो थिए त पोइ वरी कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह। कॉलर आहिनि मोहम्मद नवाज़ आहिनि खैरपुर नाथन शाह मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। जी अदा, कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? अभी मसइलो इहो आहे जो मुंहिंजो भाउ आहे हिते TM ऑफिस में 2 साल थी विया, पघार नथी मिलण, 7-8 ॿारनि जो पी आहे। अच्छा, कहिड़े डिपार्टमेंट में अदा नवाज़? अभी TMO खैरपुर नाथन शाह में। केतिरे टाइम खां पघार न मिली आहे? 2 साल खां मथे थी विया आहिनि भेण। ठीकु आहे दादा, सुभाणे मां पुछंदुसि पोइ ॿुधाईंदोमांइ तोखे। ठीकु आहे नवाज़, वरी महिरबानी आहे ना। श्रेया साहब, हर को माण्हू परेशान आहे। मोस्टली एजुकेशन डिपार्टमेंट जी कंप्लेन आहे या कहिड़ी सैलरीज़ रुकियल आहिनि, इहो प्रॉब्लम आहे। असल में छा थियो आहे त एडुकेशन में कुझु त जेके लीगल वे में इंटरव्यू ॾिनो उन्हनि माण्हुनि ऐं उन्हनि जो लीगल वे में सिलेक्शन थी जेतिरियूं जायूं हुयूं, पर असांजे डायरेक्टरनि छा कयो त जेकॾहिं हिकु माण्हू जी जॻह हुई उन ते डबल ट्रिपल भर्ती 4-5 माण्हू रखी छॾिया। माण्हुनि खां पैसा वठी करे हुननि चयो फ़िलहाल त भर्ती करे छॾियो। हुनखे चयो आहे पीपल्स पार्टी गवर्नमेंट कढंदी त कंहिंखे कोन्हे, तव्हांखे बि एडजस्ट करे वेंदी। इन करे हुननि खां माण्हुनि खां पैसा ठगे करे पैसा वठी करे हुनखे नौकरियूं ॾींदो। अहिड़ो ई वरी असांजे हुन में थियो आहे बल्दिया में, जेको बल्दियाती निज़ाम में, हुन में बि तमामु घणा माण्हू जेके हिनखे भर्ती थिया आहिनि हुन में ऑफिसरनि इहा तमामु घणी ग़लती कई आहे। जीअं अदा हाणे फ़ोन कयो त 3 लख मूंखे, हाणे कंहिं चयो अदा खे त भई 3 लख रुपया ॾे, कंहिंखां त पुछे हा न, सरकार खां पुछे हा मां 3 लख ॾियां या न ॾियां, ऐं पोइ 3 लख ॾे हा जेकॾहिं त पोइ त ठीकु आहे। हाणे ईअं ग़रीब माण्हू 3 लख ॾेई करे
पंहिंजा पैसा बि विञा टाइम बि विञा हाणे 3 लख बि कोन था मिलनि मूंखे इन करे उहो प्रॉब्लम थिए थो कॉलर आहिनि शुरा साहब गुलाम मोहम्मद आहिनि कंदकोट मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम जी अदा अरे मां एग्रीकल्चर इंजीनियरिंग में मुलाज़िम आहियां जी जी यूनियन जो उहिदेदार आहियां असां ऐलान कर दिया मशीनरी कंदापुर में जो बिल्डोज़र आहिनि ज़राअत सां वापसि आम शइ आहे ज़राअत हिकिड़ो बिल्डोज़र असांखे मिलणो हुयो सखर डिवीज़न खे 4 मिलिया 4 सब डिवीज़न आहिनि सो असांखे ॿियनि असांखे कंदापुर खे न मिलियो आहे तमामु बिल्डोज़र थोरा आहिनि ॿियनि घोटकी में 7 आदमी हुया 3 वरी ॿिया खणी आहिनि मिनिस्टर साहिब जो आहे असांजो बि सभु मिनिस्टर आहे असांजो बि मिनिस्टर आहे बाबर अली आहे नाम साहिब जी आहे वर्कशॉप जेका आहे कुझु पंहिंजी आहे बिल्डिंग जो तमामु ज़बून हालत में आहे ऐं आम इदारो आहे तरह जे हिसाब सां इहो मुल्क ज़मीना जेके बि आहिनि हिन बिल्डोज़र में आबाद थियूं उहे जंगल हुया हाणे में बंगनि ते जो पास हो हमेशह असांजो मशीनरी थोरी आहे कड़ी कहिड़े खां वठी 2 ज़िला आहिनि ऐं 2 ज़िलनि में 3 बिल्डोज़र आहिनि घोटकी में जेको आहे 7 आदमी में 3 हाणे जेका नवां बिल्डोज़र आया असांजो कंकोर जो बि खणी विया होॾे महिरबानी करे असांखे उहो जेको आहे मिले थी जीअं मशीनरी असांजी जेको आहे इदारो जेको आहे असांजो कमु करे अॻिते हली करे असांखे तकलीफ़ गुलाम तव्हांजो नंबर छा आहे फ़ोन नंबर हा साईं 0307 साईं हा 3655 5328 अदा तूं तुंहिंजो ठीकु आहे इहो मसइलो आहे पर ज़राअत खाते वारा सची ॿुधाए न एतिरा असांजा फील्ड असिस्टेंट फील्ड सुपरवाइज़र भर्ती थियल आहिनि सच मां बि तुंहिंजो ज़मीनदार तव्हांजो पर असां वटि कॾहिं ज़राअत जो को बि फील्ड असिस्टेंट न आयो आहे त अची असांखां पुछे त भई हीअ ज़मीन में तव्हांजी सारियूं छो नथियूं थियनि हाणे कहिड़ी कणिक पोखणु खपे कॾहिं तव्हां वटि तूं पाण जेके तोखे तो वटि ज़मीन हूंदी तो वटि बि त कॾहिं तो वटि को फील्ड ऑफिसर आयो आहे कॾहिं कोन आयो हूंदो ऐं हीअ जेको मसइलो आहे मशीनरी हा इंजीनियरिंग जी ॻाल्हि कयां थो त हीअ बुलडोज़र जेकॾहिं ॿाहिरि को सखर कराची हैदराबाद खणी विया आहिनि त पोइ तव्हांखे वापसि ॾियराइबो सुभाणे मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि जेकॾहिं तव्हांजो मसइलो हल थिए त ठीकु आहे सुभाणे 12 खां पोइ फ़ोन खोले रखजांइ मां तोसां ॻाल्हाईंदुसि ठीकु आहे वरी महिरबानी अच्छा शुरा साहब इन खां अॻु जो असां अॻियां वधूं ब्रेक जो टाइम थी वियो आहे व्यूअर्स प्रोग्राम मुहासमो में वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ वापसि मोटूं था ऐं वीरदानी कॉल्स वठंदासीं जी व्यूअर्स प्रोग्राम मुहासमो में ब्रेक खां पोइ अव्हांखे भली कार चऊं था ऐं इन ब्रेक दौरान ई असां सां गॾु कॉलर लाइन ते मौजूदु आहिनि सैयद अली अनवर शाह आहिनि कमर शदात कोट मां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम जी अदा वॾी महिरबानी जी अदा कहिड़ो मसइलो या शिकायत आहे हाजी मुज़फ़र साहब खां मां कुझु सवाल कंदुसि त मां दिसंबर 2002 खां वठी खालसा म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन नसीराबाद में कमु करे रहियो आहियां ऐं मूंखे जेको आहे सो हिननि जेको परमनेंट कयो आहे उहो 2012 में कयो आहे ऐं जेका मां पंहिंजी ड्यूटी कई आहे उहा बिल्कुलु ईमानदारी सां कई आहे ऐं हुनजो रिकॉर्ड बि मौजूदु आहे बल्कि मुंहिंजी सर्विस जेका मौजूदु आहे हर किथे मीटिंग जेका बि हूंदी आहे ऑफिसर जी या MC MNA जी उहा बि मां अटेंड कंदो आहियां ऑफिस जे तरफ़ खां हाणे मसइलो इहो थियो आहे जेका वज़ीर आला साहब टीम इंस्पेक्शन टीम मुक़ररु कई आहे एंटी करप्शन जे हवाले इहा जांच कई आहे त छा हुन में उहे माण्हू बि अची वेंदा यानी असां बि अची वेंदासीं लही वेंदासीं जेकॾहिं लही था वञूं त इहा त हिकिड़ी नाइंसाफ़ी थींदी पर जेकॾहिं उहे माण्हू जेके असरातियूं आहिनि या माना बाद में हुननि ओवर स्टेप्स में खयां आहिनि त उहा अलॻि शइ आहे पर जेकॾहिं हुन में असांखे हटाए वियो त पोइ इहो असांजे असां इहो ज़्यादत थींदी ॿारनि बचनि केरायूं शादीशुदा आहियूं ॿियो थोरो सा पेंशन इनकम आहे हुन में असां बि कुझु थींदो या न कुझु पुछणु चाहींदा महिरबानी अदा इशा साहब इहो प्रॉब्लम वाक़ई आहे तव्हां सां बि आहे असां सां बि आहे गवर्नमेंट सां बि आहे प्रॉब्लम त माण्हुनि खे रखियो वियो बग़ैर गवर्नमेंट जी परमिशन खां ऐं जेकॾहिं हिते तव्हां वटि का जाइ ख़ाली हूंदी ऐं उनखे तव्हांखे बाक़ाइदे लीगल वे सां भरियो अथव त पोइ पीपल्स पार्टी कंहिंखे कटंदी कोन्हे अदा
तव्हांखे बि जेकॾहिं को अहिड़ी ॻाल्हि थी त पोइ तव्हांखे तकलीफ़ ज़रूरु ईंदी, पर पीपल्स पार्टी हमेशह रोज़गार ॾिनो आहे, तव्हांखे बि रोज़गार ॾींदी, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे शाह साहिबु त तव्हां को उहो थी वेंदो। पर वरी बि जेकॾहिं तव्हां पंहिंजो नंबर ॾींदव त मां शाह साहिबु सुभाणे मां तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हाईंदुसि, पोइ मूंखे ॿुधाइजो त भई हाणे तव्हांजो कहिड़ो मसइलो थी सघे थो, ऐं जेकॾहिं चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम या एंटी करप्शन वारनि को अहिड़ो छापो हयो आहे तव्हांजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि कई आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। सुभाणे मूंखे तव्हां फ़ोन ते 12 बजे खां पोइ तव्हां पंहिंजी फ़ोन महिरबानी करे खुली रखिजो ताकी मां तव्हां सां ॻाल्हाए सघां। हिकु त इहा मसइलो, ॿी जेकॾहिं तव्हांखे हेठां माण्हू रखियो आहे, भर्ती कयो आहे ऐं गवर्नमेंट खे इतला कोन ॾिनो, पोइ प्रॉब्लम थींदो तव्हांजे लाइ। जेकॾहिं हिननि जो मसइलो इहो आहे त उतां ई कंहिं हेठि हिननि अपॉइंटमेंट कई आहे कंहिं माण्हू, ऐं उहो सरकार खे कोन ॿुधायो अथव। जीअं लास्ट टाइम असांजो प्रॉब्लम हो हिकिड़ो हिन जो होटल वारे जो, त हुनखे तक़रीबन 14-15 ॼणा रखी विया जेके गवर्नमेंट खां परमिशन खां बग़ैर, ऐं उनखे वरी असां बहाल करायोसीं। त इन करे त उहो कमु करे जेसि ताईं गवर्नमेंट उन मुताबिक़ फ़ैसिलो करे। साईं वारनि जो बि जेकॾहिं अहिड़ो को मसइलो आहे त पोइ गवर्नमेंट उन में ॾिसूं त छा फ़ैसिलो करे थी, ऐं जेकॾहिं गवर्नमेंट फ़ैसिलो कयो साईं वारनि जे हक़ में त पोइ इंशाअल्लाह ताला हिननि जी नौकिरी न वेंदी। जीअं चवनि पिया त ही परमानेंट बि हिननि खे कयो वियो आहे, त पोइ उहो बि नॉलेज में न हूंदो गवर्नमेंट जी परमानेंट थियण जी त ख़बर हूंदी या न? उहो बि हेठि सॼो मिली जुली करे कमु थिए थो न। हाणे तव्हांखे जीअं लास्ट टाइम ॿुधायमि त 73 करोड़ रुपया, हाणे उहो वधी 75 करोड़ रुपया थी विया आहिनि जेके जमा थिया आहिनि, ऐं माण्हू हाणे जमा कराइनि था। पहिरियों वठण वक़्तु कंहिं सोचियो बि कोन हो त ईअं थी सघे थो। पर हाणे इहो प्रॉब्लम थिए थो त उते लोकल माण्हू जेके आहिनि उन सां मिली जुली करे कमु कनि था, जेका गवर्नमेंट खे कोन ॿुधाईंदा। थींदो ईअं आहे त एसएनई जंहिं डिपार्टमेंट में हूंदी आहे त परमिशन वठंदी आहे, पर मैनेजमेंट खां जेका आहे उन्हनि खां परमिशन वठिबी आहे त असां वटि हेतिरियूं जॻहियूं ख़ाली पियूं आहिनि, ऐं पोइ उनजो तरीक़ेकार इहो थींदो आहे, एडवर्टाइज़ कबी आहे, एडवर्टाइज़ करण खां पोइ हुनजो इंटरव्यू थींदा आहिनि, ऐं पोइ हुनखे अपॉइंटमेंट त उहा थींदी आहे लीगल। हिकिड़ा माण्हू ईअं रखी आहे वीचारा, हाणे हीअ शाह साहिब खे तकलीफ़ आहे न, जेकॾहिं निकितो त इन जो रोज़गार त हलियो वेंदो न। पोइ इन करे इहे प्रॉब्लम थिया आहिनि तमामु घणा। सिंध में तमामु घणी थी आहे ईअं, त मास्तर इलाही रखिया आहिनि हिन में। बल्दिया में इलाही माण्हू 30-40 कलाक हिकिड़े यूसी में वेठा आहिनि। त इहो प्रॉब्लम ॾाढो थियो आहे। हाणे हुनखे कीअं गवर्नमेंट कंदी, रेक्टिफाई कंदी, उन ते सोच वीचार में आहिनि। पोइ थी सघे थो हुनखे कंहिं नमूने सां हल करे वञो। शाह साहब कॉलर आहिनि, शहज़ाना मेमण आहिनि। जी अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम अदी। किथां पिया ॻाल्हायो अदी? अदी मां मोरे मां थी ॻाल्हायां। मोरे मां। शहज़ाना मेमण 3 साल खां मां हिकिड़ी जाइ ते वेठी आहियां। मां सर खे बि चवां जो अबू पटे वालो आहे, मूं अफोर्ड नथो करे सघे, इन जे करे मां सर खे चवां पई। रिक्वेस्ट छा आहे त? मां 3 साल खां माज़ूर आहियां हिकिड़ी जाइ ते। जी जी। मां रबुल सां मुंहिंजी ॾेर जी नदी जेकी आहे उहा भॼी पई आहे। डॉक्टर था चवनि 18 लख ख़र्च थींदा, कराची वारा डॉक्टर। मां अफोर्ड नथी करे सघां, इन जे करे मां सर खे हेल्प थी चवां जो अबू पटे वारो आहे। जी हाणे हीअं करे त इहो साईं जेके उनखे चओ दरख़्वास्त हिकिड़ी लिखी चीफ मिनिस्टर जे नाले सां होॾे मोकिले। पोइ जॾहिं चीफ मिनिस्टर साहिब सां मां मुलाक़ात कंदुसि त मां हुनखे तव्हांजे तरफ़ां रिक्वेस्ट ज़रूरु कंदुसि ताकी तव्हां ग़रीबनि खे पैसा मिलनि ऐं तव्हांजो इलाजु थी सघे। ठीकु आहे दी? जी सर, मां तव्हांजे न मूंखे न मोबाइल जो नंबर खपे। मूंखे न हिकिड़ी जाइ ते वेठी आहियां त असां विसरी थो वञे लॻ त तव्हां छा जेको चयो था इन जे करे सर। नंबर लिखो 9921। जी सर, हिकिड़ो मिनट सर, हिकिड़ो मिनट। 2292 न 9921 20 96। ये 12 बजे खां पोइ फ़ोन कजो 5 बजे ताईं। त इन 5 कलाकनि में हलाकंदो कुझु न कुझु थींदो। पर तव्हां चीफ मिनिस्टर साहिब जे नाले हिकिड़ी एप्लीकेशन ठाराए मोकिलियो, हेठां DC खां उन ते मोहर हणाए छॾिजो ताकी DC उहो करे त भई वाक़ई माज़ूर आहे ऐं हिन जी वाक़ई, या कंहिं डॉक्टरनि जो जेके पर्चियूं अथव त उनजी फ़ोटो कापी उन सां लॻाए छॾियो। हा त उन में MRI खे हाणे उहो त छॾियो, पर जेके पर्चियूं अथव डॉक्टरनि जूं उहे बि उन सां एप्लीकेशन सां गॾु लॻाइजो ताकी मां साईं खे रिक्वेस्ट करे सघां। ठीकु आहे न दी? वॾी महिरबानी अदी, वॾी महिरबानी।
जी शुजा साहब, असां लास्ट वीक जी कंप्लेंट्स ते अची वञूं। कुबो सईद ख़ान मां सुल्तान खोसो कॉल कई हुई, उन्हनि शिकायत हुई त स्कूल ते कब्ज़ो थियल आहे जिते मेहुनि जा वाड़ा क़ाइमु कया विया आहिनि। अदा इहो अॼु एसी साहिबु आयो हूंदो, जेकॾहिं आयो हूंदो त ठीकु आहे, न त सुभाणे वरी तव्हांखे मां जेकॾहिं को नंबर तव्हांजो हुजे त मूंखे SMS करे छॾियो पंहिंजो नंबर, न त मां जेको नंबर ॿुधायो तव्हां सुभाणे 12 बजे मूंसां ॻाल्हाइजो, त मां हुनखां AC साहिब खां पुछी सघां त कुबे सईद ख़ान में इहो स्कूल जेको आहे कब्ज़ो कयो छो थियल आहे, हुन में मेहूं छो ॿधल आहिनि या ढोर छो ॿधल आहिनि, ऐं उहो ख़ाली कराए तव्हांखे इनशा ताला 1-2 ॾींहंनि में ख़ाली थी वेंदो, को मसइलो कोन्हे। अच्छा छो हिकिड़ी ॻाल्हि हिते सम्झ में नथी अचे, तव्हां त एॾो सभु सॼी सिंध जे डिपार्टमेंट्स खे उन्हनि खे ॾिसो था पिया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां वटि बि हिकिड़ो बर्डन वधी वियो हूंदो, हिकु तरह सां ज़िम्मेवारी वधी हूंदी। जिन डिस्ट्रिक्ट में या जिन इलाइक़नि में इहे मसइला आहिनि, ही त उहे शयूं आहिनि जेके सभिनी खे नज़र अचनि थी पियूं, त उते जे जेके AC या DC साहिबान आहिनि, छा उन्हनि खे इहे शयूं पाण नज़र नथियूं अचनि, उन्हनि ताईं बि पहुचंदी त हूंदियूं डेफिनेटली कंप्लेंट्स। असल में छा आहे त माण्हुनि जा एतिरा मसइला तमामु घणा आहिनि जो उहा DC AC बि जीअं ऑफिस में वेहे त ख़लक़ थी वञे हुते, त पोइ जेको या इंसान जी फितरत आहे त जेको साम्हूं हूंदो आहे पहिरियों उन जो मसइलो हल कंदो आहे, ऐं ॿिया माण्हू जेके असांजा माण्हू वञनि कोन था, असांजा माण्हू हिकु ॾींहुं विया, ॿिए ॾींहुं विया, फॉलोअप ज़रूरी आहे, फॉलोअप नथा कनि। जीअं हिते KSC में आहे त मूंखे चवंदा साईं लेटर ॾे, असांखे ट्रांसफार्मर लॻाइणो आहे, मां लेटर हुनखे तॾहिं ॾींदो आहियां, चवंदो आहियां बाबा तूं हुन ॾे वञी सघंदे त पोइ मुंहिंजो लेटर वठि, जेके नथो वञी सघे त पोइ मुंहिंजे लेटर जी वक़्त ते कोन थी रहे न। पोइ उहो चवंदासीं मां वञी सघंदुमि, मां चयो वञ बि सही, ऐं ॿियो मूंखे जेसि ताईं तूं हुनजी फिज़िबिलिटी न आणे ॾींदे, जेसि ताईं हुनजो एक्सपेंडिचर न आणे ॾींदे, तेसि ताईं मां तोखे का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन आहियां। त हुनखे तॾहिं चवंदा तॾहिं वेंदा, छो जो ऑफिसर DC साहिबु आहे, कॾहिं हलियो थो अचे कराची, कॾहिं हुनजी कमिशनर वटि मीटिंग आहे, कॾहिं इहो पंहिंजी मीटिंग घुराए थो, त हिन में इलाही प्रॉब्लम थियनि था, ग़रीबनि जो मसइलो को हल घटि थिए थो पियो। कॉलर एंट्री साहब अब्दुल हई सुमरो आहिनि जेकबाबाद मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम मैम। जी अदा। अभी मां फाइनल के हल कर तो जेकबाबाद के अंदर जेका म्युनिसिपल की प्रॉपर्टी है वो शहर के अंदर जो टेंडर पाएगा जो दुकान की है 40 लाख में बने तो अब्दुल रहमान आफरीदी नाले शख्स है जो को तकरीबन करोड़ों रुपए की प्रॉपर्टी पे कब्जा करेंगे, तो मुझे ख्याल में तकरीबन 15 सेकंड चाहिए जवाब इरिगेशन जो प्लॉट है उनके जो हमारा फुटन से कब्जा है ये तो भाईरन दानिश अब्दुल रहमान आफरीदी है मोहम्मद रजा कई भाई 40 एडजस्टमेंट ठेलन इन 4 लाख रुपए जो पांचो जीपी फंड करावा शनाती का नंदी को 1981 जनवरी 23 में 1960 पंहिंजो इन जो नोटिस वठो, हिकु दफ़ो DC तो ॿुधाए न चूंडियल नुमाइंदा था ॿुधाइनि, सभु उनजी फेवर था। अब्दुल्ला सुमर साहब, इहो तव्हांजो नंबर छा आहे, मोबाइल नंबर? 0333 9617 9617 209। मां रिपीट कयां थो अगेन, हा ॿुधायो। 9617 ठीकु आहे, मां लिखियो आहे, सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ ॿुधाइजांइ। हा पोइ मां इनशा ताला DC खे चऊं था पिया त इहो अब्दुर्रहमान या जेको मोहम्मद रज़ा ॿुधायो अथव, इनशा ताला हुनखे कुझु न कुझु तंबीह करे या सज़ा ॾे। सुभाणे तव्हां सां ॻाल्हाईंदुसि, पोइ सुभाणे तव्हां मूंखे ॿुधाइजो। वॾी महिरबानी अदा। शेर साहब टाइम बि घटि आहे ऐं लास्ट वीक जी लास्ट कंप्लेंट आहे उन ते मुंहिंजे ख़्याल में अची था वञूं। नुशिरो फिरोज़ मां लास्ट वीक ग़ज़ाला हुसैन पंवर कॉल कई हुई, उनजो चवणो त संदसि चाचो आहे DSP जंहिं ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे, उन्हनि खे परेशान इन जे लाइ मां पाण अॼु सां ॻाल्हायुमि, हिकु दफ़ो न 2 दफ़ा 3 दफ़ा ॻाल्हायुमि, ऐं पोइ DC सां ॻाल्हाए वरी मां हुन सां ॿीहर अॼु खे मां ॿुधायमि त DC सां वञी मिलनि। पाण मूंखे ख़बर न आहे त DC साहिब सां मिलिया या न मिलिया, पर अॼु सां 2-3 दफ़ा ॻाल्हायो आहे, ऐं 2-3 दफ़ा हुनखे बिल्कुलु तसली सां ऐं हुन खां पोइ DC साहिब सां ॻाल्हाए वरी अॼु खे ॿुधायमि तव्हां वञी मिलोसि हुन सां। सो जेकॾहिं मिलिया हूंदा त को मसइलो हल थियो हूंदो, जेकर न थियो हूंदो त वरी इनशा ताला कोशिशि करे मसइला हल कंदासीं। ॿिया बि जेके तव्हां ॾिना हुया काफ़ी डिगी लिस्ट्री जंहिंमें हिकिड़ो हुयो अमरा सुलेमान हाला खां, उन जे लाइ DC मटियार खे चई छॾियो अथसि। ॿियो हुयो मोहम्मद मुराद ज़ोर, उन जो मसइलो बि असां हुनखे हुनजे DC खे चई छॾियो अथसि।
ऐं उनजी कोशिशि कयमि ॾाढी 0308 ते ॻाल्हाइण जी, पर उहो ॻाल्हाए कोन सघियो। टियों मसइलो हुयो हिकिड़ो मोहम्मद इकबाल पटी जन खां त नौकिरी असांखे कोन्हे, नौकिरी हाणे मां ॾेई कोन थो सघां, मां तव्हांखे चयो आहे नौकिरी कोन थो ॾेई सघां। ऐं चोथों हुयो मसइलो हिन जो पंहिंजो कंबर शहदाद कोट मां हसन चांडे जो, त हुन PPL जा जेके मुलाज़िम हुया, उहो PPL वारनि उनखे को रिस्पॉन्स कोन था ॾियनि। उनखे मां पाण हसन चांडे साहिब सां ॻाल्हायो हुउमि ऐं हुनखे चयो अथमि त कराची अचे, त कराची में MD PPL जो जेको आहे कराची में वेहे थो, अची जेकॾहिं मिलंदो त मुंहिंजो कमु थी सघंदो। अच्छा शुरू साहब, कॉल वठी था वठूं जल्दी सां, ठीकु आहे। टाइम घटि आहे। नासिर अब्बास आहिनि जेकबाबाद मां। जी अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। जी अदा, छा मसलो आहे? अदी मुझे असाइनमेंट की गुजारिश करनी था। मैं रिसेंटली लास्ट ईयर मुझे मोर देन 1 ईयर जो PS क्वालिफाइड टीचर था HST। उनका पहले मुझे 13 मोर देन 13 इयर्स सर्विस करी है एजुकेशन डिपार्टमेंट एज अ JST। ऐं उनका गॾोगॾु प्राइवेट सेक्टर में भी एजुकेशन में मुझे 6 सां 8 इयर जो जेको एडमिनिस्ट्रेशन में रहियो। एक्शन जे लाइ मूं अप्लाई कयो हुयो, जंहिंमें असांखे शॉर्टलिस्ट कोन कयो हुयो। ठीकु आहे, ठीक है जी जी। उनमें जॾहिं त अहिड़ा टीचर्स बि आया जेके PhD या JST हो हुया, असां पंहिंजो उन्हनि घुरियो हुयो 2 तरीक़नि जो तजुर्बो। असां 2 तजुर्बा मोकिलियासीं, लेकिन असां अनफॉर्चुनेटली उन्हनि चयो हुआ यू कैन नॉट जेको आहे न अवेल दिस अपॉर्चुनिटी बिकॉज ऑफ योर एक्सपीरियंस। हाणे जॾहिं त असांखे JST जो एक्सपीरियंस बि आहे ऐं प्राइवेट सेक्टर वारो बि हुयो। हिकु इहो हुनखे पुछियो वञे त असां ऑनरेबल वर्दी जेको असांजो सेक्रेटरी एजुकेशन साहब आहिनि, उन्हनि जे अॻु बि इहा गुज़ारिश रखी थिए, उन्हनि सां इहो असां जेके असांजा इंचार्ज हुया, त बाबा असांखे चांस ॾियो, अपॉर्चुनिटी ॾियो की असां अवेल कयूं। त असां सभई LGS जेके बि कैंडिडेट्स आहियूं असांखे डिस्क्वालीफाई कयो ऐं इहो रीज़न ॼाणायो वियो त बाबा यू कैन नॉट अवेल दिस अपॉर्चुनिटी फॉर पोस्ट ऑफ HM। ऐं ॿियो इहो हुयो त मुंहिंजी मिसिस NPS में PhD थी आहे, जंहिंजी हींअर ताईं सैलरी कोन रिलीज़ थी आहे, जॾहिं त उन्हनि खे ऑर्डर मिले 3 खां 4 महीना थी चुका आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे। नासिर अब्बास साहब, महिरबानी तव्हां ॿुधायो आहे, पर हाणे थोरी तकलीफ़ कर कराची अचु हिकिड़ो मिंट, हिकिड़े ॾींहं लाइ कराची अचु, पोइ हिन हफ़्ते अचे, ॿिए हफ़्ते अचे, हिकिड़े ॾींहं लाइ कराची अचु, तव्हां बस ते वेह, त राति जो बसियूं हलंदियूं डायरेक्ट हिते जेके जेकाबाद मां कराची ईंदियूं आहिनि, उते वर्किंग डे ते हलियो अचु। ऐं वर्किंग डे ते ईंदे त पोइ मां बि पाण एजुकेशन डिपार्टमेंट जे फ्लोर ते ई वेठो आहियां, सेक्रेटरी साहिबु उते मौजूदु आहे, ॿिया जेके एडिशनल सेक्रेटरी आहिनि सभु उते मौजूदु आहिनि, उते ताकी तव्हांखे इंसाफ़ मिली सघे। तव्हांखे जेकॾहिं GST न मिली आहे त पोइ हुनखे तव्हांखे मिली सघे, ऐं जेकॾहिं अधी जी पघार न मिली आहे त पोइ अधी खे पघार बि वठी ॾींदासीं, पर अचिणो पवंदो आहे। ईअं सिर्फ़ु ॻाल्हि कयो थी चुकी आहे और एतिरो जल्दी ॾिसो सुभाणे 15 आहे त मां 15 ते निकिरां थी त उते पहुचां, एतिरो जल्दी असांखे शॉर्टलिस्ट कीअं कंदा ऐं असांखे इहो मूंखे कोन थो लॻे त पोइ असांजा अपॉर्चुनिटी अवेल करे सघंदासीं। अदाने इहो नाउमीद थियण त कुफ़र आहे न भाउ, जेकॾहिं तव्हां नाउमीद थियो त तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं ईंदो पाण त पोइ कमु थींदो, न ईंदो त पोइ हाणे अलाह तव्हांखे ख़ुशि करे, मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, ॿियो कुझु कोन था चई सघूं। ठीकु आहे अदा नासिर, कोशिशि करे टाइम कढी अगरि अची वञो त वधीक बहितर रहंदो। सैलरी बि जेकर तव्हां ईंदव त सैलरी थींदी न, तव्हांखे ख़बर पवंदी किथे वञिणो, किथे हुनजी रुकावट आहे, त हुते जल्दी जल्दी तव्हां पुछी वेंदो त मां तव्हांखे पंहिंजो माण्हू साण ॾींदुसि ताकी उन तव्हां सां मिली करे सेक्रेटरी सां तव्हांजो कमु थी वञे। पर हाणे तव्हां पाण न ईंदो त पोइ असां जे लाइ ॾाढो प्रॉब्लम थींदो, त असां तव्हांखे हर शइ तव्हांजी ॻाल्हि कटियां पई, कन में बार बार अड़े अचे पई त प्रोग्राम ख़तमु करणो आहे, टाइम बिल्कुलु एंड थी वियो आहे। सभिनी जी कंप्लेंट्स अचनि पियो, शुरा साहिब ॾे वञनि बि पियो, फीडबैक ज़रूरु असांखे ॾियो फेसबुक ते। नेक्स्ट वीक ताईं असांखे ॾींदा इजाज़त, तला निगहबान।